दारन ते बस रहमत थी। खुश रहण खुदा जी इबादत में तरावीहन तिलावत में है खुश रहण खुदा जी इबादत में तरावीहन तिलावत में जॾहिं पेश अमल थींदा क़यामत में जॾहिं पेश अमल थींदा क़यामत में नबी नाज़ुक दो नेको कारण ते बस रहमत थी रोज़ेदारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते बस रहमत थी। है सॼो ॾींहुं जफ़ा में जान विझी उहे मोमिन बाना व्यारंग जी सॼो ॾींहुं जफ़ा में जान विझी उहे मोमिन बाना व्यारंग जी उहे मोमिन बाना व्यारंग जी खुद जन्नत आशिक वही बन जी खुद जन्नत आशिक वही बन जी सब जन्नत जे हक़दारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते बस रहमत थी। ओ रोज़ेदारन खे रब ॾे पाण अजुर केॾो कुदरत वटि या तन जो कदुर रोज़ेदारन खे ॾे पाण अजुर केॾो कुदरत वटि या तन जो कदुर केॾो कुदरत वटि तन जो कदुर उथी जागन था अध रात असुर उथी जागन था अध रात असुर बस बाल खुदा जा भलारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते बस रहमत थी। ओ मनो मस्जिद में जो सर चोवा हिस्सो नेकीअ में जनवर तोवा मनो मस्जिद में जो सर चोवा हिस्सो नेकीअ में जनवर तो रब अज़मी तछा पर तोवा रब अज़मी तछा पर तो वेही शहर लिखियो में शानदारन ते बस रहमत थी वेही शहर लिखियो शानदारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते बस रहमत थी रोज़ेदारन ते रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते बस रहमत थी सुभान अल्लाह माशाअल्लाह यह रोज़ेदारन जे बारे में चंद अशार लिखियल हुया जेके भी दोस्त पिरी प्यारा ॾिसी रहिया आहिनि उनजी वॾी महिरबानी पंहिंजे ग्रुप में वध खां वधि शेयर कंदा हींअर पेश नज़र आहे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मदीने जे शान में लिखियल आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब जी शा तारीफ़ कयां, जंहिंजो रब बि सना ख़्वान मिठा। क़ुरान करीम भरियो पियो आहे, सभु शान भरे जो शान मिठा। जॾहिं अर्श ते विया महबूब मिठा, ओ वञी रब जा थिया महिमान मिठा। शेर मोहम्मद खुद अल्लाह भी थियो, महबूब जो आ मेज़बान मिठा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। ओ हिते हिन सजण सभिन जा मुंहिंजो सजण मदीने। सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने। सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने। है मूंखां नथो विसरिजे, मां छा कयां मदीनो। है मूंखां नथो विसरिजे, मां छा कयां मदीनो। खुदा जी ख़ास रहमत जो खज़ीनो थई मदीने में। ठरी पवंदो ॾिसण सां यर ही सीनो थई मदीने में। घड़ी भी हिक गनीमत आ, मगर कुर्बान थिया तन तां। वञी महिमान थिया जेके महीनो थई मदीने में। कंहिंजे यर बाग सारीसूं कयूं नाहिन अदा मीरल। झुकाए जान जे आया जबीनो थई मदीने में। मूंखां नथो विसरिजे, मां छा कयां मदीनो। हियो माह बि हले पियो रमज़ान जो महीनो। हियो माह बि हले पियो रमज़ान जो महीनो। ओशल सभु नसीब थींदा रोज़ा रखण मदीने। सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने। सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने। है बचड़नि सां वेठड़ो में ॿोलियूं ॿुधियूं मिठियूं। बचड़नि सां वेठड़ो ॿोलियूं मिठियूं ॿुधियूं मां। मदीने में घुरायो ही जमायत या रसूल अल्लाह। ज़ईफ़न खे थिए तुंहिंजी ज़ियारत या रसूल अल्लाह। कुर्बदारी क्यों पंहिंजी चवे मीरल गिलाल मिठा। अचा चल अरब ॾे कर का इनायत या रसूल अल्लाह। है बचड़नि सां वेठड़ो में ॿोलियूं ॿुधियूं मिठियूं। को जो मुसाफ़िर आणियूं 10-20 खन ॾिठियूं। को जो मुसाफ़िर आणियूं 10-20 खन ॾिठियूं। ओ घर जे मथां वयूं थे उॾरियूं अंगण मदीने। सब दुआ
वरी थे मुंहिंजो वञण मदीने सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने है मौला के सालो आहे मेहड़ में शलन मारे मौला के साल आहे मेहर में शलन मारे मुबारक थई ओ मदीने दे वञण वारा असां भी तैयार आहियूं पर असां खां अॻु पुॼण वारा घुरई दीदार दर पंहिंजे घुराई यार अखिशंब में खणी सोणू विखूं हिन साल दिलबर ॾे हलण वारा ठही वई पास ठप में ओ लगी वीज़ा वरी जल्दी मता थे मेहरबानी सफ़र सोणो करे जल्दी वञण वारा अची निकिरे अहिड़ो आर्डर ओ जहिड़ो तो ॾे अदायो त तो वांगे असां बि थियूं जहाज़नि ते चढ़ण वारा वञा लेकिन मदीने ॾे ओ नथो सॾु थे मां छा कयां हाफ़िज़ न्याज़ सॾजूं था अञा सिंध में रहण वारा मौला के साल आहे मेहड़ में शलन मारे पहुची अदा उते पो हर नील दे निहारे ताज़ियूं नयूं शुरू क्या नातियूं लिखण मदीने ताज़ियूं नयूं शुरू क्या नातियूं लिखण मदीने सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने सब दुआ कयो वरी थे मुंहिंजो वञण मदीने ओ सब सिरत बार सहेबा साईं करीम सांगे सब सिरत बार साहिबा साईं करीम सांगे गुलामे नबी महेसर मदनी रवा जवांगे नबी महेसर मदनी रवा जवांगे ओ धारे असां बिचारियो बकरिल जो दण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने मौला नसीब कया महफिल कुरान वारी मौला नसीब कया महफिल कुरान वारी दुआ खैर आखिर में हाफिज़ साहब 2 मिनट दुआ करो मुंहिंजा करीम रब असांजी दुआ पंहिंजे बारगाह खुदावंदी में क़बूल मंज़ूर फरमा आमीन या मौला भलारी रात जे सदके असांजी हाल मथां रहम फरमा आमीन फरमा मुस्तफ़ा करीम जे सदके बदर जे शहीदनि जे सदके में असांजी दुआ क़बूल फरमा आमीन मौला हसन हुसैन जो वास्तो थी असांजा ख़ाली हथड़ा थी दामन महबूब जी थी उन महबूब जे सदके में असांजी जायज़ हाजत पूरी फरमा आमीन या अल्लाह तुझे महबूब जी तुझी हमदो सना तुझे हबीब जी तारीफ़ पढ़िया पंहिंजे बारगाह खुदावंदी में क़बूल मंजूर फरमा आमीन या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक या अस्तगीस या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक या अस्तगीस अगसनी या सैयदा रस या नबी खैरुल बशर गौर कर गमगीन जो नूर नाफिया नाम आमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह।